अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ है यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदजी काज़ीअहमद पुलिस जो कारनामू दादूवासी नौजवान रक्षा ड्राइवर खे काज़ीअहमद पुलिस फोरू ॼाणाए ॿिन्ही जंगुनि में गोलियूं हणी हाफ फ्राई करे छॾियो। ज़ख़्मीअ खे PMU अस्पताल दाख़िल कयो वियो। PMU अस्पताल नवाबशाह जे ट्रामा सेंटर में 30 वरियनि जे सिकंदर जमालीअ खे मुबैना काज़ीअहमद पुलिस पबजो रोड माल राहू चौक वटि मुक़ाबिलो ॼाणे गिरफ़्तार करे वरितो। उन कब्ज़े मां 2 मोटरसाइकिलूं ऐं पिस्टल हथ करण जी दावा। ज़ख़्मी सिकंदर जमाली जो चवणु आहे त 8 ॾींहं अॻु सरकारी कुह खां बचलपुर वेंदड़ लिंक रोड जे कंडी स्टॉप वटि पंहिंजे अज़ीज़नि जी शादीअ में आयल हुउसि ऐं उतां काज़ीअहमद मां 2 घोटनि लाइ हार वठी वापसि अची रहियो हुउसि त काज़ीअहमद थाणी जो ASI मौला बख़्श चांडियो मूंखे गिरफ़्तार करे थाणी ते खणी वियो। उन खां पोइ 8 ॾींहंनि ताईं मूंखे मुख़्तलिफ़ चौकियुनि ते ॾींहं राति जो रहाईंदा हुआ ऐं राति जो थाणी ते वठी वेंदा हुआ जिते मूं ते तशदुद कयो वेंदो। मूंखे चयो वियो त 2 लख रुपया ॾे त तोखे आज़ादु कयूं। असां ॾोकड़नि न ॾेई सघियासीं त गुज़िरियल राति नवाबरीमंद पुलिस चौकी जे इंचार्ज दाऊद रिद सां गॾिजी मुंहिंजूं अखियूं ॿधी धिको ॾेई केराए मुंहिंजे ॿिन्ही जंगुनि में 3 गोलियूं हयूं वयूं आहिनि। हिन पंहिंजे जिस्म ते तशदुद जा निशान ॾेखारींदे चयो त पुलिस मूं ते हर रोज़ तशदुद कंदी हुई ऐं पेर जे आंगूठे जो नींहुं बि कढी छॾियो आहे। जॾहिं त संदसि भाइरनि अली गौहर जमाली ऐं साबिर जमाली चवणु आहे त असांजे भाउ सां ज़ुल्म थियो आहे। हीउ रक्शो हलाए पोरियो करे पंहिंजे 3 ॿारनि जो पेट पालींदो आहे। हिननि IG सिंध ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ करे पुलिस जे ज़ुल्म खां बचायो वञे। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।